नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण खे जंग तस्वुर कंदासीं। सिंतास मुआहिदे बाबति भारतीय क़दम ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। इस्लामाबाद में डिप्लोमेटिक कोर खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान पंहिंजी धरती जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी कोशिशि कई। इसाक डार जो वधीक चवणु हो त वालारल कश्मीर ॾखण एशिया में छिकतान जो सभ खां वॾो सबबु आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण खे जंग तस्वुर कंदासीं। सिंतास मुआहिदे बाबति भारतीय क़दम ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। इस्लामाबाद में डिप्लोमेटिक कोर खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजी धरती जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी कोशिशि कई। इसाक डार जो वधीक चवणु हो त वालारल कश्मीर ॾखण एशिया में छिकतान जो सभ खां वॾो सबबु आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण खे जंग तस्वुर कंदासीं। सिंतास मुआहिदे बाबति भारतीय क़दम ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। इस्लामाबाद में डिप्लोमेटिक कोर खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजी धरती जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी कोशिशि कई। इसाक डार जो वधीक चवणु हो त वालारल कश्मीर ॾखण एशिया में छिकतान जो सभ खां वॾो सबबु आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण खे जंग तस्वुर कंदासीं। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त पाकिस्तान जो पाणी रोकण खे जंग तस्वुर कंदासीं। सिंतास मुआहिदे बाबति भारतीय क़दम ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। इस्लामाबाद में डिप्लोमेटिक कोर खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु हो त पाकिस्तान पंहिंजी धरती जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी कोशिशि कई। इसाक डार जो वधीक चवणु हो त वालारल कश्मीर ॾखण एशिया में छिकतान जो सभ खां वॾो सबबु